ख़बर ही न पई उन राति वतायो कराची अची महिमान थियो। घणो ई चवंदो हुमांसि पर हले छो उन ॾींहुं अलाए कहिड़ो पूर पइजी वियुसि। आयो ॿिए ॾींहुं सुबुह जो अजीब अंगल चई चिड़ियाघर ॾिसंदुसि। मजबूरन मूंखे दरख़्वास्त लिखणी पई पंहिंजे मोकल जी। चिड़ियाघर वठी वियोमांसि। तरह तरह जानवर, अजीब ग़रीब जानवर ॾिसंदो ॾिसंदो अचानक संदसि नज़र हाथीअ ते पइजी वई। बीह रहियो, बीहजी वियो। घणी देरि खां पोइ मूंखे सॾे चयईं, अमर हीउ कहिड़ो जानवर आहे? मां चयोमांसि हाथी आहे। चयईं मूंखे ख़बर आहे हाथी आहे। अच्छा, उन हाथीअ जे मथां हिकु अजीब मदारी वेठो हुयो, सन्हड़ो लकड़ो हथ में, हाथीअ खे पंहिंजे इशारनि सां हेॾां खां होॾां चोरे रहियो हुयो। ऐं हाथी हुनजो नौकर वांगुरु हुनजे इशारनि जो मोहताज। ऐं वतायो हर हुन हाथीअ खे पियो ॾिसे, हर हुनजे मथां वेठल नंढड़े पितकड़े माण्हूअ खे। जॾहिं वताए मूंखां पुछो हे कहिड़ो जानवर आहे, जॾहिं मां हुनखे जवाबु ॾिनो हे हाथी आहे, चई मूंखे बि ख़बर आहे हाथी आहे, पर हिन हाथीअ खे ख़बर न आहे त हीअ हाथी आहे। हूंदे हिनखे ख़बर पवे त मां छा आहियां, त इहो जेको मथां वेठो अथसि हुनखे केरे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु इशारे सां इनखे मारे सघे थी। अजीब ॻाल्हि कयईं। असां कॾहिं पंहिंजे पाण खे ॾिठो आहे? असां इन हाथीअ खां बि खरबहा मथे तमामु घणे ख़ुदा जे सभिनी मख़लूकनि खां मथे अशरफ मख़लूक असां ख़ुदि इंसान ई आहियूं। हिकु मामूली नफ़्स, हिकु मामूली ख़्वाहिश असांखे रोले थी। उत्तर खां ॾखिण, ओभर खां ओलह ताईं, केॾांहुं खां केॾांहुं असांजा मक़सद ख़तमु। हूअ त हाथी हुई, हूअ त हिकु जानवर हुई। ठीकु आहे, जानवर खे का ख़बर कोन्हे, पर असीं त अशरफुल मख़लूकात आहियूं। असांखे त ख़बर हुजणु खपे त असां छा आहियूं। असांजे अंदर में मालिक हक़ीक़ी अलाए केतिरो रंग ॾिनो आहे। मालिक हक़ीक़ीअ जो असुलु रूह असां में। असीं उहे असीं जिन खे फ़रिश्तनि सजदो कयो ऐं अॼु बि सजदे में आहिनि। काइनात जूं सभु कुवतूं, उन्हनि जूं चाबियूं असांजे हथ में। ऐं असां नंढड़नि मसइलनि में मुंझियल, गुम थियल। कॾहिं बि कोन सोचियोसीं असां में को चङो थो थिए त असां हिक ॿिए खे था चऊं फलाणो माण्हू चङो आहे। चङो बि केतिरो चङो माण्हू आहे, फ़रिश्तो। पर सच त इहो आहे, माण्हूअ जो माण्हू ॾिसणो आहे त कॾहिं फैज़ खां पुछो, जंहिं चयो तेरे दामनी पे शेख हमारी न जाइयो, दामन निचोड़ दें तो फरिश्ते वुज़ू करें।